नादिम मटियारी ऐं बरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल राति खां वफ़क़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेरान टीवी जो रिपोर्टर बाबू ख़ासकेली। जी बाबू, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मटियारी ऐं आसपास के मुख़्तलिफ़ इलाक़नि में गुज़िरियल राति खां किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो वक़्ते सां जारी आहे। मटियारी समेत खैबर उडेरो सेखात ऐं आसपास के नंढनि वॾनि ॻोठनि में बरसात जो सिलसिलो हिन वक़्तु जारी आहे। बरसात पवण सबबि गर्मीअ जो ज़ोर जेको टुटी वियो आहे। मौसम ख़ुशगवार थी वई आहे। मटियारी समेत केतिरनि ई हंधनि ते बिजली समेत मवासिलाती निज़ाम मुअतल थी वियो आहे। आस पास जा हेठियां इलाइक़ा बरसाती पाणीअ सबबि जेको सो पाणी हेठि अची विया आहिनि। इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेको सो मटियारी समेत आस पास जे नंढनि वॾनि ॻोठनि में बरसात जो सिलसिलो जेको सो जारी आहे। बाबू, जी महिरबानी।